अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइफ लाइन सां करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर अथव हिन प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां करींदा। रमज़ान शरीफ़ जो अचण वारो आहे ऐं रोज़नि जी तयारी सभु मुस्लमान करे रहिया आहिनि। रोज़ा हिकिड़ी वॾी नेमत आहे, इबादत आहे। अल्लाह ताला उन ते ॾाढो ख़ुशि थिए थो ऐं रोज़ा सभिनी खे रखणु घुरिजनि। पर अल्लाह ताला जी तरफ़ां चयल आहे त जेकॾहिं तव्हां बीमार आहियो या जेकॾहिं सफ़र में आहियो त उन वक़्त जा रोज़ा छॾे बाद में तव्हां रखी सघो था। त असां कोशिशि कंदासीं तव्हांखे ॼाण ॾियूं त रोज़नि जे दौरान कीअं तयारी कजे, जेकॾहिं जेके माण्हू बीमार आहिनि उहे कीअं पंहिंजी तयारी कंदड़ रोज़ा बि रखनि ऐं पंहिंजे बीमारी खां जेको सो मुतासिर बि न थियनि। दवाउनि खे कीअं इस्तेमालु, ख़ासि तौर शुगर जा मरीज़ छा रोज़ो रखी सघनि था, उन्हनि खे फ़ाइदो आहे, या ब्लड प्रेशर जा मरीज़ आहिनि, दिलि जा बीमारियुनि जा मरीज़ आहिनि, जिगर जा आहिनि, गुर्दनि जा आहिनि, किन खे अल्सर बि आहे त उन्हनि खे खाधे पीते में जेकॾहिं उहो फास्टिंग ते वञनि था या 12 या 13 14 कलाक जेकॾहिं बुख ते आहिनि, छा उन्हनि जी जेको GIT आहे उहा मुतासिर थी सघे थो, उनजो स्टमक मुतासिर थी सघे थो। या शुगर जा मरीज़ पंहिंजे दवाउनि जे जेको इंजेक्शन्स आहिनि, जेकॾहिं इंसुलिन ते आहिनि त उनजे डोज़ खे कीअं बहितर कनि, कहिड़ियूं कहिड़ियूं तयारियूं कनि त जीअं रमज़ान में रोज़ा बि रखी सघनि, इबादत बि करे सघनि ऐं पंहिंजी सिहत खे बरक़रार रखी सघनि। इन सिलसिले में अॼु असां तव्हांखे ॼाण ॾींदासीं। इन सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेको महिमान आयो, नाले वारो प्रोफेसर ऑफ मेडिसिन, एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉक्टर प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख मूंसां गॾु आहिनि, जेके हमेशह असांखे अची शुगर जे मरीज़नि खे बहितर सुठी एडवाइस कंदा आहिनि, मरीज़नि खे ॿुधाईंदा आहिनि। त डॉक्टर साहब खां पुछंदासीं त असां रोज़नि जी तयारी कीअं करियूं जीअं असांजी सिहत बि बरक़रार रहे ऐं इबादत बि जारी रहे। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वरी महिरबानी ऐं डॉक्टर मोहम्मद ज़मान शेख साहब तव्हां हिते आहियो। प्रोफेसर साहब, हमेशह तव्हां ॿुधाईंदा आहियो पर जॾहिं रमज़ान शरीफ़ ईंदो आहे त ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके मरीज़ आहिनि, हिकिड़ा त माण्हू ठीकु ठाकु आहिनि जिन खे शुगर आहे, कंहिंखे ब्लड प्रेशर आहे ऐं कंहिंखे दिलि जी बीमारियूं आहिनि, जिगर जूं, गुर्दनि जूं, त उनखे कीअं तयारी करणु घुरिजे, कीअं पंहिंजा इंतज़ाम करणु घुरिजनि, कीअं पंहिंजे डॉक्टरनि सां मशवरो कनि, छा कनि त जीअं उहे रोज़ो बि रखी सघनि ऐं पंहिंजी सिहत खे बि बरक़रार रखी सघनि। छो त जेकॾहिं बीमारी वधी वई त रोज़ो बि न रखी सघंदा ऐं इबादत बि न करे सघंदा ऐं उन सां गॾु कुझु खाई बि न सघंदा। ख़ासि तौर ते मां ॿुधायां त जेके शुगर जा मरीज़ आहिनि या जेके डायबिटीज़ जा मरीज़ आहिनि, उहे कहिड़ी तयारी कनि, पंहिंजे डॉक्टर खां कहिड़ा मशवरा वठनि? अच्छा साईं, हाणे अरबे मुस्लमान दुनिया में आहिनि ऐं दुनिया जी हर कुड कुड़छ में मुस्लमान आहिनि। अलाह जी महिरबानी सां तव्हां जंहिं मुल्क में वेंदव मुस्लमान तव्हांखे ज़रूरु मिलंदा। त इहे इंटरनेशनल गाइडलाइन ठहियल आहिनि त जेको जिते बि आहे मुस्लमान, जंहिं मुल्क में आहे, जंहिं जाग्राफिकल सिचुएशन में आहे, त उते उहो रोज़ो कीअं रखे, इंटरनेशनल गाइडलाइन ठाहे छॾियो अथऊं अॼुकल्ह। अॻे तमामु ग़लतफ़हमियूं हूंदियूं, ख़ामख़ा चवंदा हुआसीं रोज़ो न रखो। हाणे साबित थी चुको आहे त उहो रोज़ो रखी सघनि था। हाणे शुगर जा मरीज़ जेके आहिनि उहे यानी अलाह जी महिरबानी सां तमामु यानी कि रिलीजियस माइंडेड आहिनि मुस्लमान। असां सपोज़ झलूं बि था त भई तव्हांजी शुगर तमामु ख़राबु आहे, तव्हांखे कॉम्प्लिकेशन मुझारा थी चुका आहिनि, हार्ट अटैक ताज़ो थियो आहे ऐं शुगर अनस्टेबल आहे, तव्हां रोज़ो न रखो, त बि चवंदा त डॉक्टर साहिबु न, असां रोज़ो त ज़रूरु रखंदासीं। तव्हां चाहे हा। अच्छा, हाणे प्रेगनेंट हिकु औरत आहे हमल पेट सां, उहा डायबिटिक आहे ऐं शुगर उनजी कंट्रोल कोन्हे, इहा असां सम्झंदा आहियूं त वेरी हाई रिस्क ग्रुप आहे, वेरी हाई रिस्क। डॉक्टरनि जे हा, इहे 3 ग्रुपनि मां ॿुधायां थो। वेरी हाई रिस्क ग्रुप यानी इहो डायबिटिक आहे पुराणी, उनखे हमल थी वियो आहे, पेट थी वियो आहे ऐं शुगर कंट्रोल कोन्हे, वेरी हाई रिस्क ग्रुप आहे। छाजे लाइ 2 जानियूं उन सां वाबस्ता आहिनि। त असां चवंदा आहियूं भई न रखो, पर माशाल्लाह चवंदियूं न डॉक्टर साहिबु तव्हां कुझु बि चओ रोज़ो त ज़रूरु रखंदासीं। हाणे असांजे साम्हूं 2 रस्ता आहिनि, या त चऊं भई असां त झलियो आहे तव्हांखे, बाक़ी तूं ॼाण, तुंहिंजा रोज़ा ॼाण, पाण ॼाण। हिकिड़ो इहो तरीक़ो आहे। ॿियो तरीक़ो आहे त न, ईअं न कजे। छाजे लाइ रोज़ो त ज़रूरु रखंदियूं या रखंदा, उन्हनि खे गाइडलाइन ॾिजनि, उनखे मॉनिटर कजे। हा, उनखे एजुकेशन ॾिजे, उनखे वक़्फ़े सां घुराइजे, उनखे तरबियत ॾिजे त हीअं थिए त हीअं कयो, शुगर घटि थिए त हीअं कयो, केतिरी शुगर घटि थिए त रोज़ो टोड़ियो, केतिरी शुगर वधीक थिए त रोज़ो टोड़ियो, ऐं दवाऊं वठो था त कीअं एडजस्ट कयो तव्हां। हाणे उन जे लाइ यानी 3 कैटेगरी आहिनि। हिकिड़ो त रमज़ान खां अॻु, बिल्कुलु उनखे चवंदा आहियूं काउंसलिंग या एजुकेशन। बिल्कुलु, इहा अॼुकल्ह जेका तव्हां बि कयो था, इहा प्रोग्राम या जेके अॼुकल्ह मरीज़ अचनि था क्लिनिक ते, इहा पहिरीं स्टेज आहे। ॿी स्टेज आहे त रमज़ान में छॾे न ॾियूं असां, रमज़ान में विच में हिकु दफ़ो ज़रूरु घुरायूं, उनजो ओवरऑल कंट्रोल ॾिसूं त उन्हनि असांजे मशवरे ते अमल कयो आहे या न कयो आहे, शुगर जो कंट्रोल केतिरो आहे, उन जे हिसाब सां डाइट या जेको दवाऊं आहिनि उहे चेंज करायूं।
टियों वरी रमज़ान जीअं ख़तमु थिए, ईद ख़तमु थिए त वरी घुरायूं त बैक टू पवेलियन जीअं चइबो आहे त वापसि जेको रूटीन आहे उन में अचूं, उन जे लाइ वरी यदि सॼे रमज़ान जो रिकॉर्ड ॾिसी उन हिसाब सां वरी अच्छा, ॾाढो सुठो प्रोफेसर ज़मान तव्हां सां हिते हाणे कीअं तयारी करियो? अञा असां वटि हफ़्तो खनि आहे जी। त छा को ब्लड टेस्ट कराइजे, डॉक्टर ॾे वञिजे, जी हा। छा ॿुधाइजे? हिकिड़ो मरीज़ तव्हां वटि अचे त तव्हांखे कहिड़ियूं शयूं तव्हां वटि खणी अचे ऐं तव्हां हुनखे छा गाइड कंदो? हा, इन खे चवंदा आहियूं प्री रमज़ान काउंसलिंग, प्री रमज़ान खां अॻु उन में 2 शयूं करणु खपनि असांखे। मरीज़ डॉक्टर ॾे लाज़मी वञे अॼुकल्ह जे ॾींहंनि में, सही आहे, ऐं ॿिनि ॻाल्हियुनि जे लाइ। हिकिड़ो त पंहिंजो पाण बीमारी सॼी ॿुधाए, रिपोर्टूं ॾेखारे, सही आहे, शुगर जो रिकॉर्ड ॾेखारे, माना ताज़ियूं रिपोर्ट, दवाऊं जेको वठे थो उहो ॾेखारे, सही आहे, ऐं पंहिंजे 3 कैटेगरी मां हाणे ॿुधाईंदुमि तव्हांखे, उन में इहो फिट करे त मां कहिड़ी कैटेगरी में आहियां। ठीकु आहे, उहो उनजी असांखे ख़बर रिपोर्टनि ते पवंदी? हा, ओके, हा, न 2-3 शइ ते पवंदी। हिकु त जनरल कंडीशन कीअं आहे, ठीकु आहे, ऐं शुगर जो अॼुकल्ह कंट्रोल छा आहे। ठीकु आहे, कंट्रोल त आहे पर रिपोर्टूं छा थियूं रिपोर्ट चवनि। छा हाणे थियूं, सपोज़ गुर्दा ख़राब आहिनि पर शुगर कंट्रोल आहे त हाई रिस्क त थी वियो न। हा, मतिलबु रिपोर्ट जे मुताबिक़ तव्हां कैटेगरी ठाहींदो, ठीकु आहे, त 2 इहे, ऐं टियों इहो खाधे पीते जी सम्झाइणो आहे उनखे त हिकिड़ो पंहिंजो पाण खे 3 ग्रुपनि मां हिकिड़े ग्रुप में फिट कराए त मुंहिंजो ग्रुप वेरी हाई रिस्क आहे या लो रिस्क अच्छा, वेरी हाई रिस्क वारो छा करे? आहे। हा, वेरी हाई रिस्क जो, अच्छा हिकिड़ो मां इहा ॻाल्हि ॿुधायां, ॿियो पंहिंजो दवाऊं चेंज कराए। न उहो त तव्हां कंदो न, हुन में गाइड कंदो न हुनखे। हा, हाणे 3 वेरी हाई रिस्क कैटेगरी। वारे खे तव्हां 2 शयूं, मुंहिंजे ख़्याल में 2 शयूं तव्हां गाइड कयो, त तव्हांखे रमज़ान में पंहिंजी दवाउनि खे कीअं चेंज करिणो हा, आहे, ऐं ॿियो तव्हां खाधो छा खाईंदो? खाधो छा सारा खाओ, टाइमिंग चेंज थी ऐं वियो हा, न? हा, इहो ऐं पंहिंजो ॿुधायो, इहो जेकॾहिं वेरी हाई रिस्क ग्रुप आहे त उनखे हर हफ़्ते अचिणो पवंदो डॉक्टर खे, वरी ॿीहर हर हफ़्ते। ॾेखारिणो पवंदो। हा, ऐं हाई रिस्क आहे त पोइ भली हिकु दफ़ो अचे, 2 दफ़ा अचे। ठीकु आहे, लो रिस्क आहे त भली न अचे, परवाह न आहे। हाणे इहे रिस्क छा आहिनि? हाणे ट्रैफिक जा सिग्नल थींदा आहिनि, रेड, येलो, ग्रीन, हा, सही 3 आहे, बिल्कुलु ईअं आहिनि। रेड कलर उनखे अंग्रेज़ी में चवंदा आहियूं मस्ट नॉट फास्ट, मस्ट नॉट माना न, असां चवंदा आहियूं न। हाणे मसइलो इहो आहे त मरीज़ चवंदा आहिनि डॉक्टर साहिबु तव्हां छा बि चओ असां रोज़ो ठीकु आहे, रोज़ो रखंदासीं। रखंदासीं, पर हुननि जी मदद डॉक्टर करे हा, सघे त थो न, उहो मां कीअं ॿुधाए, कंदो? अवल ॿुधायां त इहे कहिड़ा वेरी हाई रिस्क में अचनि था, रेड कलर में कहिड़ा था अचनि। उहे जेके प्रेग्नेंट शुगर जूं ख़वातीन हिकु आहिनि, इहे अची पहिरीं ॻाल्हि, ऐं ख़ासि करे उनजो शुगर कंट्रोल में कोन्हे। हिकु इहो थियो, ॿियो टाइप 1 डायबिटिक पेशेंट जंहिंजी शुगर कंट्रोल में कोन्हे। जेके इंसुलिन ते आहिनि, हा, ठीकु आहे, टाइप 1 हूंदो इंसुलिन ते पर आहे। इहो वरी थोरो ॿुधाइणु चाहियूं न, हा, जेके इंसुलिन ते टाइप आम माण्हुनि 1 खे हूंदो सम्झाइण, इंसुलिन हा, ते लाज़मन, ठीकु न आहे, त टाइप 1 आहे कोन। ठीकु आहे, त हा, त उहो जंहिंजो कंट्रोल कोन्हे, टाइप 1 आहे, कंट्रोल कोन्हे, वेरी हाई रिस्क। ॿियो उहो आहे जंहिंखे हाइपोग्लाइसीमिया 3 महीननि जे अंदरि एॾी थी आहे जो इस्पताल में दाख़िल थियो आहे। छो आहे पियो क्लास में थियो? हाइपोग्लाइसीमिया शुगर तमामु घटि थी वई आहे कंहिं बि रीज़न जे करे, रमज़ान खां 3 महीना अॻु। अच्छा, उन जे करे जेकॾहिं इस्पताल में दाख़िल थियो आहे माना अनस्टेबल आहे। अच्छा, अच्छा, ॿियो जिन खे हिकिड़ो त इस्पताल में ॿियो हाइपरग्लाइसीमिया जे करे शुगर एॾी वधी वई आहे, जे बेहोश थी वियो, कीटोसिस थी वई हा, आहे या बेहोश थी वियो आहे जो दाख़िल थियो आहे। मतिलबु इस्पताल रमज़ान खां अॻु 3 महीना अॻु इस्पताल में दाख़िल थियो आहे कंहिं वजह सां शुगर जे करे, त उहो वेरी हाई रिस्क ग्रुप ठीकु आहे। आहे, हाणे इन्हनि खे छा रहनुमाई अच्छा, कंदो? ॿियो मां हिकु ॿियो ॿुधाए छॾियां। ॿियो उहे पुराणा माण्हू, ज़ईफ़ माण्हू, ॾिसो न, ज़ईफ़ जी सिर्फ़ु उमिरि न आहे। 70 सालनि जो माण्हू जेकॾहिं तंदुरुस्त आहे, शुगर बि आहे, कंट्रोल में आहे, तंदुरुस्त आहे, त मामूली सेहतमंद दवाऊं खाए थो, उहो वेरी हाई रिस्क ग्रुप न आहे। ठीकु आहे, त एज जो को तलिक कोन्हे हिन सां। पर ओल्ड एज में अकेलो माण्हू थो रहे, उनजा गुर्दा ख़राब थी चुका आहिनि, उनजूं नज़रूं वीक आहिनि तमामु, हथ में ॾकणी आहे, ख़ासि करे इंसुलिन थो हणाए, या डिप्रेशन जूं या निंड जूं गोरियूं थो वठे, उहो आहे वेरी हाई रिस्क ग्रुप। अकेलो आहे, शुगर घटि थी वई, को हुनजी मदद केरु मदद कंदो? करण वारो हा, केरु न त इहो। ॿियो जिन जा गुर्दा ख़राब आहिनि, डायलिसिस ते आहे, या ग्रेड 1 2 ग्रेड 1 2 3 4 5 4-5 जेके ग्रेड आहिनि, इहो डॉक्टर बहितर ॿुधाए सघंदो। उहो वेरी हाई रिस्क ग्रुप आहे, गुर्दा ख़राब। ॿियो जिन खे ताज़ो हार्ट अटैक थियो आहे, उहे बि हाई रिस्क, ताज़ो, या अञा ताईं सूरु पए थो, हलण सां इंचाइन आहे, सूरु पए थो, इहे वेरी हाई रिस्क ग्रुप आहिनि। हाणे रिस्क इहे वेरी हाई रिस्क, ॻाढ़ो कलर। हाणे येलो कलर, न हाई रिस्क वारनि खे हाणे तव्हां छा गाइड हा, कंदा? दवाऊं वठी पंहिंजो रोज़ो जारी रखी उनखे अवल सघंदा, त चवंदासीं भई न रखो, पर जेकॾहिं रखणु स्ट्रेट चाहिनि, फॉरवर्ड। पर हा, उहो जेकॾहिं त रखनि त पोइ उनखे चवंदासीं भई तव्हां अवल त दवाऊं अचो, चेंज कयो तव्हां जूं दवाऊं। हाणे कुझु दवाऊं रमज़ान जे हिसाब सां महफ़ूज़ आहिनि, कुझु दवाऊं ख़तरनाक आहिनि, ठीकु आहे, उहो डॉक्टर कुझु सम्झे थो, इंसुलिन महफ़ूज़ आहिनि, कुझु ख़तरनाक उहो आहिनि, डॉक्टर त सम्झे थो, उहो डॉक्टर कंदो। त तव्हांजो कमु आहे हिन ॾींहंनि में डॉक्टर ॾे वञी
पंहिंजूं अवल त दवाऊं चेंज चेंज करायो, कयो हिकु दवाऊं चेंज उनजो वज़न चेंज करायो। अच्छा वज़न हाणे बि change वज़न बि छाजे लाइ जो अमूमन असां सुबुह जो सपोज़ इंसुलिन था ॾियूं असां 30 यूनिट सपोज़, त असां घणो करे छा कंदा आहियूं 20 यूनिट सुबुह जो 10 यूनिट राति जो, या 50 ॾियूं था त 30 सुबुह जो 20। इहा आम ॾींहंनि में आम ॾींहंनि में ईअं कंदा आहियूं छाजे लाइ जो सॼो ॾींहुं खाईंदो पीअंदो आहे, राति जो सुम्हंदो आहे माण्हू, कॉमन सेंस आहे। पर हिन में असां इनखे उल्टो कंदा आहियूं। रमज़ान शरीफ़ में हा, हाई डोज़ जेको सुबुह जो वठंदो आहे इंसुलिन जो या टिकिन जो, उहो असां इफ़्तारी ते आणणु चाहींदा आहियूं, हाई डोज़ साॻियो। ऐं जेको शाम जो वठंदो आहे उनजो 50% कम घटि करे, चाहे इंसुलिन आहे चाहे टिकियूं, उहो सुबुह जो सहरीअ जो माना घटि ॾींदा आहियो। हा, पर इहो हिकिड़ो जनरल रूल आहे। अच्छा ईअं कंदा आहियूं, पोइ बि इन ते बि घटि वधि थी सघे थी, त तंहिंजे करे घुराए उनजो वरी असां मुआइनो कंदा आहियूं ऐं मतिलबु टाइट्रेशन चइबो आहे जेके बि डोज़ खे। डॉक्टर साहब तव्हांजो चवण जो इहो ॻाल्हि आहे प्रोफेसर, जेके माण्हू इंसुलिन ते आहिनि या जेके टिकियुनि ते आहिनि उहो पंहिंजो शाम वारो डोज़ वधाइनि, सुबुह वारो घटाइनि, त जीअं उहो पंहिंजो जेको कुझु अरसे लाइ 12, 13, 14 कलाक जेको फास्टिंग आहे उन में का उन लाइ मसइलो न थिए। बिल्कुलु, पर उहो बि डॉक्टर जी इजाज़त हा सां, ज़ाहिर डॉक्टर कंदो, पाण त न कंदो। त पहिरीं त ॻाल्हि इहा थी वई असां उनजो टाइम ऐं डोज़ चेंज कयूं, ॿियो उनजो चेंज कयूं, दवा बि चेंज कयूं। अच्छा दवा सपोज़ सल्फोनिलूरिया आहे, उहा यानी ख़ासि करे पहिरीं जनरेशन जेका आहे उहा सेफ न आहे शुगर जे मरीज़नि जे लाइ, त उन खे चेंज करे असां कोशिशि करे का अहिड़ी दवा ॾींदा आहियूं जेका सेफ हुजे। हा, हाणे कुझु दवाऊं अहिड़ियूं आहिनि न जेके अकेलियूं ॾिजनि त शुगर खे जेकॾहिं वधीक आहे त घटि कंदी, नॉर्मल आहे त उनखे घटि न कंदियूं। इहा ख़ासियत कुझु टिकियुनि में आहे। इहो माना सेफ आहे। इहे सेफ आहिनि, त हाई शुगर हूंदी उनखे नॉर्मल ते आणींदी, नॉर्मल हूंदी उनखे टच ई न कंदी, उनखे चवंदा आहियूं ग्लूकोज़ डिपेंडेंट एक्शन। इहो सुठो आहे, उन सां मरीज़ परेशान न थींदा। अहिड़ियूं कुझु 3-4 क़िस्म जूं दवाऊं आहिनि, असां उहे ॾींदा आहियूं। सही आहे, त शुगर घटि बि थिए त कम अज़ कम बेहोश न थिए। बेहोश न थिए। ऐं हा, ऐं कुझु अहिड़ियूं आहिनि जीअं हाणे सल्फोनिलूरिया आहे या उनजा कुझु सेफ बि आहिनि, पर कुझु पुराणियूं सल्फोनिलूरिया ख़तरनाक। उहे वरी मतिलबु जेकॾहिं 8 कलाक 10 कलाक कुझु खाए नथो त शुगर हुनजी बिल्कुलु बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे। अच्छा, ॿी हुनखे इंस्ट्रक्शन ॾींदासीं त शुगर जेकॾहिं 70 खां घटिजे रोज़े जे दौरान, हा त रोज़ो टोड़ियो। अच्छा, इन जो हिकिड़ो सुवालु आहे प्रोफेसर, छा रोज़े जे दौरान शुगर चेक करे सघे थो? लाज़मन न सिर्फ़ु करे सघे थो, करणु खपे। हा, एक्चुअली कुझु टाइमिंग्स आहिनि, उन टाइम ते लाज़मन शुगर चेक कजे, उन्हनि खे लिखिजे, ऐं जॾहिं बि डॉक्टर ॾे वञे माण्हू त उहो लिखियलु रिकॉर्ड खणी वञे। हाणे कहिड़ा टाइम आहिनि, सहरीअ खां अॻु, ठीकु आहे, सहरीअ खां 2 कलाक पोइ जेको निंड मां उथी वरी निंड कंदा आहियूं घणो करे, सहरीअ खां निंड मां उथी वरी पोइ कजे 2 आवर आफ्टर सहर, उन खां हिकु 12 बजे कजे, हिकु 4 बजे कजे, त शुगर केतिरी घटी आहे? हा, आइडियल थो ॿुधायांव, ईअं करणु खपे। ॿियो इफ़्तार खां फौरन अॻु, हाणे उहा थींदी फास्टिंग, असां जीअं नॉर्मल कंदा आहियूं न, उहा हाणे इफ़्तार खां अॻु बि फास्टिंग थी वेंदी। सही आहे, शुगर टेस्ट करे, पर इफ़्तार जी मानी खाई 2 कलाक पोइ करे, पर माण्हू त रोज़े जे दौरान तव्हां पंहिंजी शुगर टेस्ट कराए त रोज़ो टुटंदो कोन, बरक़रार करणु खपे इन टाइम ते। त जीअं जेकॾहिं शुगर इंतिहाई घटि आहे त पोइ वरी उन जेको बंदोबस्तु 70, हाणे 70 जी लिमिट आहे, पर हाणे उन में हिकिड़ी आहे एक्सेप्शन, त जेकॾहिं सुबुह जो ई 70 अची वई, सुबुह जो तव्हां सहरीअ निंड करे उथियो, चेक कई 70, त रोज़ो टोड़णु खपे। इन जे लाइ जो हाणे तव्हां सॼो ॾींहुं कुझु न खाईंदव त अञा घटी वेंदी, ऐं दवाऊं जेके सहरीअ जूं खाधियूं उहे पंहिंजो असरु कंदियूं रहंदियूं, माना हाणे 70 अञा घटि थींदी। अच्छा, पर जेकॾहिं इफ़्तार में सपोज़ अधु कलाकु आहे, तव्हांजी शुगर 70 अची वई आहे, पर तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक था पाण खे महसूसु कयो, को परेशानी कोन्हे, त पोइ इंतज़ारु कयो, को सिम्टम कोन्हे, त पोइ वेट करे सघो था, पर अंडर सुपर हर 10-10 मिंट में शुगर चेक कयो, ऐं जेकॾहिं सिम्टम ज़ाहिर थियनि। अच्छा, ॾाढो सुठो प्रोफेसर, तव्हां ॾाढो सुठो, जेकॾहिं सिम्टम ज़ाहिर थियनि पोइ त ज़ाहिर आहे, पर जेकॾहिं तव्हां मुतमिन आहियो त पोइ उहो जेतिरा बि मिंट बचनि था उनखे पूरो करणु घुरिजे। अञा ॿियूं शयूं आहिनि, उन खां पुछंदासीं, छा रोज़े जे दौरान इंसुलिन लॻाए सघिजे थी, इंजेक्शन लॻाए सघिजे, का दवा वठी सघिजे थी, इन ते बि तव्हां सां डिस्कस कंदासीं, पर वक़्तु हिकिड़े नंढड़े वक़्फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर प्रोफेसर ऑफ मेडिसिन प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख सां गॾु उन सां शुरू करियूं। रोज़े जी तयारी कीअं करणु घुरिजे
ऐं बीमारियुनि जेके मरीज़ बीमार आहिनि उहो पंहिंजो रोज़ो कीअं रखनि। डॉक्टर साहिबु ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॼाणनी त शुगर में असां 3 कैटेगरियूं ठाहियूं जे हाई रिस्क वारा जेके आहिनि उहे पंहिंजे डॉक्टर जे मशवरे सां ऐं दवाउनि खे बि चेंज कनि, पंहिंजे डोज़ खे बि चेंज कनि ऐं त जेको डॉक्टर उनखे मशवरो ॾिनो उन मुताबिक़ रोज़ो रखनि ऐं जीअं हुनजी सिहत बि बरक़रार। उनखां पोइ ॿियूं बि कैटेगरियूं, हिकिड़ो बिल्कुलु जंहिंमें माइल्ड शुगर आहे या रेड कलर पोइ वरी जेका ॻाढ़ो रंग। हा उहो त थी वियो मथे ॿुधायो। उनखां हेठि जेके आहिनि जीअं जेके टिकियुनि ते आहिनि या जेके सिर्फ़ु तव्हां लाइफ स्टाइल ते आहिनि उहे मरीज़ इन रोज़े में कीअं फ़ाइदो वठनि? अच्छा, हाणे ॻाढ़े जो ज़िक्र करे छॾियो, उनखे चवंदा आहिनि मस्ट नॉट फास्ट। अच्छा, ॿियो आहे शुड नॉट फास्ट। शुड नॉट माना बहितर आहे रोज़ो न रखो, पर हुन खां हू वेरी हाई रिस्क आहे, हीअ हाई रिस्क आहे। इन में उहे था अचनि जेके टाइप 1 डायबिटिक पेशेंट आहिनि। छाजे लाइ टाइप 1 डायबिटिक कम अज़ कम ॾींहं में 2 दफ़ा इंसुलिन हणंदा आहिनि, कम अज़ कम। हूअं त 4 दफ़ा हणंदा आहिनि, पर त उहे हाई रिस्क में अची था वञनि। ॿियो उहे जिन खे हार्ट अटैक थी चुको आहे, गुर्दा फेल थी चुका आहिनि पर घणा फेल न थिया आहिनि, ग्रेड 1 2 3 ताईं आहिनि, रिनल फेल्यूअर, इहो डॉक्टर तव्हांखे बहितर ॿुधाईंदो मरीज़नि खे। अच्छा, त इहे जेके कुझु कैटेगरी आहिनि त इन्हनि खे चवंदा आहियूं त तव्हां रोज़ो बहितर न रखो, शुड नॉट फास्ट। ठीकु आहे, पर जेकॾहिं चवनि त पोइ उहा ई आहे त भई हर वक़्तु अचो ऐं पंहिंजो चेकअप करायो ऐं रिव्यू कंदासीं, तव्हां शुगर जो रिकॉर्ड आणियो। माना डॉक्टर उनखे काउंसलिंग करे उनखे इजाज़त ॾींदो, इजाज़त ॾेई सघे थो। अच्छा, टियों जेको आहे जिन में बल्कि रोज़ो ज़रूरु रखे, उहो रखे छाजे लाइ जो उहे टाइप 2 डायबिटिक पेशेंट आहिनि। अच्छा, बेज़ल इंसुलिन जेको हिकु दफ़ो इंसुलिन थो हणे न टाइप 2 जो, उहो ग्रेड 2 में थो अचे। अच्छा, येलो कलर। अच्छा, ग्रीन कलर माना रखे रोज़ो, उहे जेके डाइटिंग ते शुगर खे कंट्रोल था कनि, उन लाइ फ़ाइदेमंद आहे। डाइटिंग एक्सरसाइज़ ते कंट्रोल आहे, उनजे लाइ फ़ाइदेमंद आहे। ॿियो उहे टिकियूं था खाइनि जेके शुगर खे घणो घटि न कंदियूं आहिनि। हा, उहे कुझु आहिनि, हा, मेटफॉर्मिन आहे, DPP-4 आहे, या कुझु नाला अकारबोज़ आहे, इहे कुझु आहिनि, SGLT2 इनहिबिटर आहे। अच्छा, उहे या SGLT2 इनहिबिटर आहे, इहे रखी सघनि था, उनजे लाइ फ़ाइदेमंद आहे। त इहे 3 कैटेगरी आहिनि। अच्छा, हिकिड़ो शुगर जो मरीज़ इफ़्तारी में छा मतिलबु काफ़ी मिठियूं शयूं खाए जेके असां इलाही कुझु असांजे दस्तरखान ते हूंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे, या बसि बैलेंस थोरो घणो खाए, थोरो घणो एतिरो मिठो बि ज़्यादा न खाए, पोइ वरी पंहिंजी जेका मानी आहे, जेको बि अलाह ताला उनखे अता कयो उहो खाए। उनखां पोइ तव्हां चवंदा आहियो त भई हाणे रमज़ान में थोरो जॾहिं रोज़े सां माण्हू हूंदो आहे त एक्सरसाइज़ बि न कंदो आहे, पर शायदि रमज़ान में हिकिड़ी ॿी नेमत असांखे तुराबियूं पढ़णियूं थियूं पवनि, त इन्हनि शयुनि मां कीअं फ़ाइदो वठिजे? थोरा असां थोरो बेसबरा थी वेंदा आहियूं। हा, अच्छा, ॾिसो त असां में ट्रेडिशनली अलाए छो सहरी ऐं इफ़्तार जो इहो कंसेप्ट आहे त तमामु अनहेल्दी शयूं खाओ, तमामु घणियूं खाओ ऐं वैरायटी खाओ, ऐं सभु ज़ाहिरा गॾु वेही खाईंदा आहिनि त हिक ॿिए खे ॾिसी गपशप थींदी आहे ऐं घणो खाई वेंदो आहे। हाणे इहो तमामु ख़राबु आहे। छाजे लाइ असां रमज़ान जे आख़िर में ॾिठो आहे त बजाए वज़न घटि थियण जे उल्टो वज़न पाकिस्तान में ख़ासि करे वधी वेंदो आहे। हालांकि 3 वेलनि जी जाइ ते 2 वेला था खाऊं त घटिजणु खपे। उहो इन जे करे जो एॾी बदपरहेज़ी थींदी आहे जो असांजी इफ़्तारी माशाअल्लाह चङी भली मानीअ खां वधीक किलो अनहेल्दी ओवर ईटिंग, तमामु ओवर ईटिंग अलॻि शइ आहे, अनहेल्दी फूड अलॻि शइ आहे। ओवर ईटिंग जो मतिलबु घणो खाइणु, बैलेंस डाइट न आहे, बैलेंस्ड अनहेल्दी फूड आहे। हा, अच्छा, शुगर जो हाणे उन में मां थोरो इहे नाला खणा जेके समोसा पकोड़ा या इहे जेके तेल वारियूं शयूं, डीप फ्राई शयूं। अच्छा, मां इहो थोरो ॿुधाए छॾियां। ॾिसो, इंसान आहे, अवल इफ़्तारी शुरू थींदी सॼे शहर में ख़ुशबू फैलिजी वेंदी आहे पकोड़नि जी, समोसनि जी। त ईअं न आहे त तव्हां न खाओ, इहो लाज़मी खाओ, पर इन सां चखियो, पेट न भरियो। पेट भरियो साॻियो हेल्दी फूड जेको आहे न, जेको तमामु सुठो फूड आहे, हा, उहो त ज़बरदस्त आहे, उहो खाओ। ही भली टेस्ट, हाणे समोसो ज़रूरी कोन्हे 3 समोसा खाओ था, अधु समोसो खाओ, ऐं पकोड़ा ज़रूरु कोन्हनि त सॼी प्लेट भरे खाओ, 2-3 पकोड़ा खाओ, एतिरा खाई सघो था। खारकूं 1 या 2 खाई सघो था। अच्छा, मशरूबात जेके असां पीअंदा आहियूं उहे तमामु अनहेल्दी आहिनि। हाणे तव्हां ॾिसंदो रमज़ान ईंदो नी त रमज़ान शरीफ़ ईंदो त सॉफ्ट ड्रिंक जेके आहिनि उहे डिस्काउंट शुरू थी वेंदा साईं। त इहो तमामु अनहेल्दी आहे। सॉफ्ट ड्रिंक ग़लति आहे, ॻाढ़ा सवा शरबत जेके आहिनि उहे बि ग़लति आहिनि। तव्हां छा पियो, माण्हू पीऊं छा असां, अवल त पाणी, नंबर 1 पाणी बहितरीनु हेल्दी ड्रिंक, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा, जेकॾहिं तव्हांखे मिठे खाइण जो शौक़ु आहे, पीअण जो, त लस्सी
लस्सी छिटी करे घाटी करे जीअं बि उन में तव्हां आर्टिफिशियल स्वीटनर विझी उहो पियो। ॿियो लेमोनेड निमू लीमो वग़ैरह पाणी, हा, इहो बि सही पर उन में शुगर न विझो ज़ाहिर आहे, शुगर जी जाइ ते आर्टिफिशियल स्वीटनर थोरो विझी। अच्छा, ॿी हिकिड़ी मां ख़ासि ॻाल्हि के चवंदा न साईं असांखे सॉफ्ट ड्रिंक खपे, उन जे लाइ इहो मशवरो आहे तव्हां फ्रूट जूस कढो घर में। हा न, पर उहा न, फ्रूट जूस कढो ऐं आमतौर ते झलींदा आहियूं असां घणो करे फ्रूट जूस इन में ज़ाबितस में, पर रमज़ान में तव्हां अधु फ्रूट जूस अधु स्पार्कलिंग वाटर ईंदो आहे, पाणी आहे न, टॉनिक वाटर चवंदा आहिनि, उहो कंदो आहे, झाग कंदो आहे, त अधु 50-50 करे उहो विझो त बहितरीन तव्हांजी सॉफ्ट ड्रिंक ठही वेंदी। पर फ्रेश प्रोफेसर फ्रेश जूस त फ़ाइदेमंद आहिनि न, पर लीमो जो हुजे या फ़ाइदेमंद आहे, पर उन मां फाइबर हटाए था छॾियो न, त असां घणो करे इनकरेज कोन कंदा आहियूं। पर रमज़ान में जेकॾहिं अधु गिलास पीतो, फ्रूट तव्हां ईअं जीअं न फ्रूट कटे ऐं मिक्स प्लेट ठाहे पिया फ्रूट जी, उहा बहितरीन आहे। हा, उहो बहितर आहे, उहो फ़ाइदेमंद आहे, उन में जूस मुख़्तलिफ़ खां फ्रूट खाओ तव्हां बहितर आहे। पर पाणी ऐं जूस पी सघिजे। अच्छा, ॿी ॻाल्हि मां ॿुधायां त असांजी ग़िज़ा में 3 शयूं हूंदियूं आहिनि। हिकु हूंदी आहे कार्बोहाइड्रेट, निशास्तो जंहिंखे चवंदा आहियूं, ॿियो प्रोटीन लहमियात चइबो आहे, ऐं टियों फैट माना चिकनाई। 3 शयूं हूंदियूं आहिनि असां में, त तव्हां इफ़्तारीअ जो कार्बोहाइड्रेट कुझु वधीक खाओ। सही आहे। हा, ऐं फ्रूट, भाॼियूं, चांवर, रोटी मानी, चकीअ जे अटे जी, इहे कार्बोहाइड्रेट आहिनि। उहे तव्हां सहरीअ जो थोरो वधीक इस्तेमालु कयो, सॉरी इफ़्तारीअ जो, ऐं सहरीअ जो प्रोटीन ऐं फैट इहो वधीक इस्तेमालु कयो। हा, उहो इन जे लाइ जो सॼो 12-16 कलाक तव्हांखे फास्टिंग रखणी आहे न, त प्रोटीन ऐं फैट खाईंदव त तव्हांखे बुख न लॻंदी। हाइपोग्लाइसीमिया रोज़नि वारनि। अच्छा, पराठो हूअं जनरली झलींदा आहियूं, पर सहरीअ में असां शुगर जे मरीज़नि खे पराठो खाइण ॾींदा आहियूं, पर उहो घर जो पराठो। हा, सुपर मार्केट में जेके मिलंदा आहिनि न, उन में कुझु गिहु तमामु ग़लति हूंदो आहे, ऐं तव्हां टिश्यू पेपर हुन ते रखो न त सफ़ा ईअं आलो थी वेंदो आहे। घर में जेको बि शइ घर में ओलिव ऑयल ऐं कनोल ऑयल, उन मां पराठो ठाहे सहरीअ जो इस्तेमालु करे सघो था, हल्को इहो मखो ॾेई। ऐं सब्जियूं त जॾहिं खाओ, प्रोटीन में फिश ऐं चिकन बहितरीन आहे, दालियूं खाई सघजनि, दालियूं तमामु बहितरीन, ॾही खाई सघिजे थी, ॾही खाई सघिजे थी, माना सहरी में हुअणु घुरिजे, जे तव्हां मतिलबु 10 कलाक 12 कलाक एनर्जी तव्हां सां गॾु हुजे। अच्छा, ऐं मिठे जी ॾाढी ट्रेडिशन आहे। हाणे तव्हां खजलो फेनी सॼा 11 महीना लाइबो, मिठे खे थोरो घटि खाइजे ज़रूरु, पर घटि खाइजे। हाणे ज़ाहिर थींदा त अहिड़ियूं शयूं जेके आहिनि जिन में फैट वधीक आहे, इहो सणभु तमामु वधीक आहे। ईद ते थोरो जॾहिं ईद जो मौक़ो ईंदो त ॻाल्हाईंदासीं, उते कुझु एक्सेप्शन आहे। मतिलबु तव्हांजो अच्छा, हाणे सर डॉक्टर थोरो जल्दी वेंदासीं, जेकॾहिं ॿिया हिकिड़ो शुगर जो तव्हां ॿुधायो, जीअं दिलि जा मरीज़ आहिनि, गुर्दनि जा जेके मरीज़ आहिनि, या जिगर जा, उहे पंहिंजे डॉक्टर सां मशवरो कनि। बिल्कुलु, गुर्दनि जे मरीज़नि खे लूणु घटि खाइणु खपे, ऐं प्रोटीन घटि खाइणु खपे, ऐं ओवरऑल बैलेंस्ड डाइट खाइणु खपे। उहे बहितर आहे पंहिंजे डॉक्टर सां मशवरो करे। गुर्दा ख़राबु आहिनि न, इहो हिकिड़ो आम वर्ड आहे। केतिरा ख़राबु आहिनि, उनजे लाइ 5 ग्रेड टिनि ताईं जेको आहे उहो हाई रिस्क आहे। चोथों 5 जेको ग्रेड आहे ऐं डायलिसिस, उहो वेरी हाई रिस्क ग्रुप आहे। मतिलबु डॉक्टर जेकॾहिं हुनखे इजाज़त ॾे थो, डॉक्टर इजाज़त ॾे, या मरीज़ तमामु यानी चए त न मां रखंदुमि, त पोइ अंडर सुपरविजन जेके दिलि वारा बि ईअं करे सघनि, पर स्टेबल जेकॾहिं दिलि जो मरीज़ आहे न, मतिलबु 3 साल अॻु हुनखे बाईपास थियो आहे, हाणे का तकलीफ़ कान्हे, दवा ते उहो बि हाई रिस्क में आहे, पर उहो रखी सघे थो, रोज़ो रखी सघे थो। अच्छा, रोज़े जे दौरान छा का ज़रूरत पए कंहिं दवा जी त इंजेक्शन लॻाराए सघिजे? हा, अदा ॾिसो न, इंसुलिन ते लॻाए सघिजे थी। अॼु अमूमन असां रोज़े जे दौरान इंसुलिन कटींदा आहियूं, छाजे लाइ जेको 3-4 दफ़ा इंसुलिन वठंदा आहियो न, जेके उनखे असां 2 हिसनि में डिवाइड कंदा आहियूं, अहिड़ियूं इंसुलिन ॾींदा आहियूं जो सहरी ऐं इफ़्तारी अमूमन असां विच में ॾींदा ई कोन आहियूं। पर तव्हांजो सुवाल इहो आहे त विच में लॻाए सघिजे थो, त विच में जेकॾहिं 300 शुगर 250 अची वई, इंसुलिन जी ज़रूरत पई, त लॻाए त रोज़ो कोन टुटंदो, इंसुलिन सां न, बिल्कुलु। अच्छा, जेका सफ़ा मरीज़ जी 4 बजे 2 बजे को मरीज़ अहिड़ो आहे, को बि मरीज़ आहे, भले उहो शुगर जो हुजे, ब्लड प्रेशर जो हुजे, या दिलि जो या गुर्दनि जो को बि मरीज़ हुजे, जेकॾहिं हुनजी कंडीशन सीरियस थी वञे त रोज़ो खोले सघे थो? साईं, ज़रूरु ज़िंदगी बचाइणु ज़रूरु टोड़े, इहो फतवाऊं अची चुको ने, त बाद में बि रखी सघे, हर ॻाल्हि ते फतवा आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त डॉक्टर जेको आहे न,
डॉक्टर खे अलाह साईं एतिरो रुतबो ॾिनो आहे जो डॉक्टर सम्झो त रमज़ान में मुफ़्त जो रोल अदा कंदो आहे। भई रोज़ो टोड़, रोज़ो रख या न रख, इहे त मुफ़्तनि जा कम आहिनि न, इहो डॉक्टर ॿुधाईंदो आहे न। त डॉक्टर ॾाढी एहतियात सां ॿुधाईंदो आहे। ज़ाहिर आहे एॾी तकड़ न कंदो, ज़ाहिर आहे। ईअं मतिलबु ज़ाहिर आहे त डॉक्टर खे भला खे जवाबु ॾियणो आहे। त इहो जेको आहे डॉक्टर जेकॾहिं मशवरो ॾिए त उन ते ज़रूरु अमल कजे, छाजे लाइ उहो ज़िंदगी रोज़ो टोड़िजे, बिल्कुलु टोड़िजे, बजाए हिन जे जो ज़िंदगी रिस्क में अची वञे उनजो कुफारो कजे न, उनजो सदको ॾिजे, वरी रखिजे, कुफारो ॾिजे, पर उन महिल टोड़िजे। बिल्कुलु इहो त फतवा कंफर्म आहे त उन में को गुनाह कोन्हे, बल्कि टोड़िजे त बहितर आहे। बहितर आहे, अल्लाह ताला जी तरफ़ां इजाज़त बिल्कुलु इस्लाम सोलो मज़हब आहे। उन ते जेकॾहिं असां छो त ज़िंदगी आहे त सभु कुझु आहे, बिला शक। बिल्कुलु। अच्छा डॉक्टर साहब, जेके माण्हू ओवर ईटिंग कंदा, कुझु शुरू में जॾहिं रमज़ान जा ॾींहं अचनि था त असां ॾिठो आहे त हाज़मो ख़राबु थी वियो, फूड पॉइज़निंग थी वई, असांजो जेको सो पेट भरिजी थो अचे, त छा जेॾी महिल असां शुरू वारा ॾींहं रोज़ो रखंदासीं त असांखे कहिड़ो एहतियात करणु घुरिजे, ख़ासि तौर ते इफ़्तार जे वक़्तु? साईं इहो बि अथव त जेकॾहिं तबियत जंहिं ॾींहुं ख़राबु हुजे न, खंघि ज़ुकाम बुखार थी वञे, गेस्ट्रोएंटराइटिस ख़ासि करे दस्त उल्टियूं थी वञनि त बहितर आहे रोज़ो रखो ई न हुन ॾींहुं। हा, छाजे लाइ दवाउनि जी कॾहिं बि ज़रूरत पइजी सघे थी, बीमारी वर्स थी सघे थी, उहो त बहितर आहे उनजो कुफारो पोइ अदा कयो, क़ज़ा रखो, उन ॾींहुं रखो। ऐं विच में जॾहिं बि आहे सम्झो त ख़राबी थिए थी त बिला तकलीफ़ था रोज़ो अलाह जी परमिशन आहे, बिल्कुलु रोज़ो टोड़ियो, पोइ कुफारो रखो, रिस्क न खणो। अच्छा, अलाह साईं कीअं चाहींदो त मुंहिंजो बंदो यानी ज़िंदगीअ मां सवाल न उहो त अलाह ताला त मोहबत करण वारो आहे, उहो कॾहिं बि तकलीफ़ न। अच्छा, अल्सर जे मरीज़नि लाइ तव्हां प्रोफेसर ऑफ मेडिसिन, अल्सर जे मरीज़नि खे कहिड़ा एहतियात करणु घुरिजे? अच्छा ॾिसो, अल्सर जेको आहे न उहो उनखे चवंदा आहियूं एसिड पेप्टिक डिज़ीज़, उन जूं 10 वेराइटी आहिनि। कंहिंखे छा रोगराई थींदी आहे, कंहिंखे शदीद सूरु थींदो आहे, कंहिंखे मतिलबु सॼे पेट में सूरु थींदो आहे, कंहिंखे उल्टियूं क़िस्म न हुनजा। हा, पर पेप्टिक अल्सर डिज़ीज़ में अल्सर ठहंदो आहे बाक़ाइदे। उन में ॾिसो था अल्सर में कहिड़ा अहिड़ा क़िस्मनि जेको खाइबो त सूरु घटि थींदो। पेप्टिक अल्सर ऐं डोडिनल अल्सर आहे न, हिकिड़े में खाइबो त फ़ाइदो थींदो आहे, ॿिए में खाइबो त सूरु थींदो आहे। इहो वॾो मसइलो आहे। हा, मसइलो आहे न, मरीज़ हिन में वॾा परेशान हूंदा आहिनि, तव्हां वटि त ईंदा आहिनि। हा, पर मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, अल्सर जे लाइ एॾियूं बहितरीनु दवाऊं अॼुकल्ह निकितियूं आहिनि, अल्सर जो ख़ासि करे। हा, तो अल्सर जो वॾो मसइलो अॼुकल्ह कोन्हे, माना डॉक्टर सां मशवरो कजे, जेके दवाऊं एडवाइस करे अल्सर जो त बहितरीनु रोज़ो रखी सघनि था। बिल्कुलु, ॾाढो सुठो। डॉक्टर साहब, तव्हां असांखे सुठी ॼाण ॾिनी, थोरो तव्हां छा एडवाइस कंदो त कीअं तयारी कजे रोज़े जी? अच्छा ॾिसो, अवल त पंहिंजे डॉक्टर सां ज़रूरु मशवरो कयो। हा, ॿिनि रीज़न जे लाइ पंहिंजो कैटेगरी तव्हांखे ख़बर पवंदी त टिनि कैटेगरी मां कहिड़ी कैटेगरी। ॿियो पंहिंजूं दवाऊं चेंज कंदव, कराईंदव चेंज, डोज़ बि ऐं उन दवा जो क़िस्म बि वक़्तु। हा, उन खां पोइ प्लीज़ लिखण जी आदत सिखो। जॾहिं बि शुगर चेक कयो, रोज़ो कोन टुटंदो, मां वरी बि अर्ज़ु कयां थो, तव्हां शुगर 7 दफ़ा चेक करिणो आहे रमज़ान में, उसूली तौर ते तव्हां 3 दफ़ा त कम अज़ कम कयो, पर उहो लिखो पेपर ते, पने ते लिखी, ऐं जॾहिं बि डॉक्टर ॾे वञो उनखे लाज़मन ॾेखारियो। अवल त डॉक्टर ज़रूरु पुछंदो त भई रिकॉर्ड, पर डॉक्टर न बि पुछे न उनखे बि ॾेखारियो त डॉक्टर साहिबु हीउ ॾिसो असांजी शुगर आहे, हीअ दवाऊं न, हाणे ॿुधायो मां छा कयां। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त पंहिंजो विच में हिकु विज़िट डॉक्टर ॾे ज़रूरु कयो, ऐं ख़ासि करे जेकॾहिं शुगर अनस्टेबल हुजे त या को प्रॉब्लम थिए त ज़रूरु वञो डॉक्टर ॾे विच में, ऐं पंहिंजो उन हिसाब सां पोइ ओवर ईटिंग न कयो। बिल्कुलु, ओवर ईटिंग न कयो, ओवर ईटिंग न थिए। तव्हां चखियो ज़रूरु, ॾिसो न जेके टेस्टी शयूं आहिनि, भई इहे शयूं ज़हर कोन आहिनि। हाणे चवंदा आहियूं भई अंब न खाइनि, भई अंब में मां ॿुधायांव एॾी ग़िज़ायत आहे। अंब जेकॾहिं हिते लॻे थो न, इहो पीलो छिटो थो थी, विटामिन ए अथव, पर रुॻो शुगर आहे, तंहिंजे करे त एहतियात कजे, एहतियात सां खाइजे। हिकु ॿ फार खाधी को नुक़सानु कोन्हे। मैसेज इहो आहे त रमज़ान में रोज़ा तव्हां बिस्मिल्लाह करे रखो, पर रमज़ान खां अॼुकल्ह जेके ॾींहं आहिनि इन में पंहिंजे डॉक्टर सां मशवरो कयो त डॉक्टर साहिबु मां रोज़ो रखां या न, मूंखे ॿुधायो मां कहिड़ी कैटेगरी में आहियां ऐं कहिड़ियूं एहतियातूं करणु खपनि खाधे पीते में ऐं दवाउनि में। ऐं विच में रमज़ान में थी सघेव त हिकु दफ़ो वरी विज़िट कयो त तव्हांजी जेकी शुगर डिस्टर्ब आहे या ॿी का तकलीफ़ आहे उनखे दूरि करे सघिजे। वॾी महिरबानी प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख साहिबु, तव्हां असां वटि आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, असांजे मौजूदु महिमान प्रोफेसर ऑफ मेडिसिन प्रोफेसर मोहम्मद ज़मान शेख असां सां गॾु
जेको असांखे रमज़ान बाबति ॾाढी सुठी ॼाण ॾिनई त पंहिंजे रोज़े रखण लाइ कहिड़ियूं तयारियूं करियो, पंहिंजे डॉक्टर सां मशवरो कयो, ॾाढो सुठो। ऐं उन सां गॾु डॉक्टर जी हिदायत जे मुताबिक़ पंहिंजी सिहत खे बहितर कयो, उन सां गॾु रोज़ो बि रखो, इबादत बि कयो। जेकॾहिं घर में हिकिड़ो मरीज़ बि आहे त सॼो घर परेशान आहे, इन करे डॉक्टर साहिब जी इन्हनि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो, पंहिंजी सिहत खे बरक़रार रखियो त असां ख़ुशि बि रहंदासीं, इबादत बि सुठी करे सघंदासीं ऐं बीमारियुनि खां बची सघंदासीं। तंहिंजे करे डॉक्टर साहिब जी हिदायतनि ते अमल करे असां पंहिंजी सिहत खे बहितर करे रोज़ा बि रखी सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।